घड़ी राडो आ, गाड़ी पंजी पराडो आ, मजो भी त ॾाढो आ, पैसो आ, अमीराना बार हूँ, वडेरा भोतार हूँ, असां जमींदार हूँ, पैसो आ, घड़ी राडो आ, गाड़ी पंजी पराडो। जीअं त असां सभिनि खे ॼाण आहे, सिंध जो हिंदू आख़िरी राजा दाहिर सेन, तंहिंजी ज़ाल हुई महाराणी लाडी देवी। जॾहिं राजा दाहिर सेन खे धोखो ॾेई करे अरबन मारे रखियो हुयो, शिकस्त ॾिनी हुई, तॾहिं महाराणी पंहिंजा ज़र ज़ेवर विकिणी करे अरबन सां जंग कंटिन्यू रखी हुई। ऐं जॾहिं उहो जंग हारजी विया, तॾहिं बजाए अरबन जे हथ अचण जे उन्हनि जौहर करणु ज़्यादा ईज़ी सम्झो। अहिड़े ई नमूने असां हाणे जी छोकिरियुनि खे बि अहिड़ी ई सुरहाई, अहिड़ी ई बहादुरी रखणु खपे। पैसो लॻंदो पटदा, पैसो लॻंदो गांव, गांव ॾिनो गांइ खे, गांइ ॾिनो खीर, खीर ॾिनो अम्मा खे, अम्मा ॾिनो लोलो, लोलो ॾिनो कांव खे, कांव ॾिनो खंभ, खंभ ॾिनो राजा खे, राजा ॾिनी घोड़ी, चढ़ी कुम चंदन फटाको, जिए मुंहिंजो काको। आसमंदी गुरु तो आयो, तू बिन कांव काई राम, तुअर दाता तुअर माता, मेरी आशिक जाई राम, पाए पलो मां पेरे प्यासी, आए सिद्ध समझाई राम, तन मन धन अरदास कयाती, मांगत नाम सबीरा, कहे थे वो गुरु लोक तीन में, आवागमन मिटाई राम, आवागमन मिटाई सतगुरु सब्जी आशिक जाई राम, आवागमन मिटाई सतगुरु दुखड़ा दर्द मिटाई राम। जय झूलेलाल। पंहिंजी ॿोली पंहिंजो मान। छा असांजी सिंधी मिठी ॿोली सिर्फ़ु असां ताईं सीमित रहिजी वेंदी? छा असांजा ॿार असांजी सिंधी संस्कृतीअ जे प्रति बेख़बर रहंदा? हाणे वक़्तु आहे त असां पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोलीअ जे प्रति आकर्षित कयूं ऐं उन्हनि जे टैलेंट जे लाइ हिकु वॾो मंच प्रदान कयूं। केरु बणंदो सियाणो जे मंच ते अचो। पंहिंजे ॿारनि जा नंढा ऐं मज़ेदार शिक्षाप्रद वीडियो ठाहियो, जीअं सिंधीअ में गिनती, नंढी कविताऊं, घर वेही रिकॉर्ड कयो ऐं असांखे मोकिलियो। तव्हांजी हिकु नंढी कोशिश ॿारनि खे पंहिंजे संस्कृतीअ जे प्रति गर्व पैदा कंदी। सभ खां सुहिणा वीडियो असांजे डिजिटल शो केरु बणंदो सियाणो में ॾेखारिया वेंदा। मां सिंधी समाज में हाणे ॾाढा जेके बि प्रोग्राम थियनि था, ॾिसी करे ॾाढी ख़ुशी थी थिए कि असांजो समाज बि अॻिते हाणे वधे थो। मां जॾहिं KBC हलंदो हुयो प्रोग्राम अमिताभ बच्चन जो, त मूंखे बि शौक़ु लॻंदो हुयो त मां बि ईअं वञा, पर असां सिंधी समाज में एॾो न मिलंदो आहे वञण लाइ। वॾनि जे पहिरियों हूंदा हुआसीं आज्ञा में, त मूंखे सिंधी समाज जी तरफ़ सां इहे प्लेटफॉर्म मिलियो आहे त मां हॉट सीट ते वेठी आहियां। हालांकि भव जे करे मां कुझु ग़लति बि चई छॾियो, सवाल पूरा सही न ॾिना, पर मूंखे ॾाढी ख़ुशी आहे कि भैया जन असांखे वरी बि मौक़ो ॾिनो अथऊं। असांजो सिंधी समाज ईअं ई फलंदो फुलंदो रहे, वसंदो रहे। असां सभु सिंधी पंहिंजी भाषा खे वधायूं, असांजी इहा ई दिली ख्वाहिश आहे। जय झूलेलाल। और एक विशेष बात, एक्टिंग में रुचि रखने वाले कलाकारों की हमें आवश्यकता है, तो हमारे नीचे दिए हुए नंबरों पर हमसे संपर्क करें।